अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था धाॿेजी कोस्टल हाईवे खां। कोस्टल बेल्ट ते धरती धणीअनि खे लॾाइण जी साज़िश कई पई वञे। हिते सवन जी तइदाद में बिजली घर लॻल आहिनि, पर उते जे मक़ामी पौरियतन लाइ नोगो एरिया बणायो वियो आहे। हितां जे माण्हुनि खां तालीम जो हक़ बि खसियो वियो आहे। नबील रिंद वफ़ा अصغر जत। ख़बर मूजब कोस्टल सजाॻ सोशल आर्गनائرزيشن पारान सिंध जी तारीख़ी माॻ ڀنڀور ते कोस्टल जी साहिली पट्टीअ जे मसइलनि खे उजागर करण ते प्रोग्राम करायो वियो, जंहिंमें मुश्ताक सरकी, मोहम्मद जत, नबील रिंद, अصغر जत, नज़ीर चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो, साहिली पट्टीअ जा माण्हू अॼु बि पथर वारी ज़िंदगी घरनि ते मजबूर आहिनि। साहिली पट्टीअ जे माण्हुनि खे पीअण जे साफ़ पाणी, स्कूल, अस्पताल समेत का बि बुनियादी सहूलियतूं न आहिनि। वोट वठण खां पहिरीं चूंडियल नुमाइंदा वॾियूं दावूं कंदा आहिनि त इलेक्शन खटण खां पोयां असां हितां जी आवाम लाइ खीर जूं नदियूं वहाए छॾींदासीं, पर अफ़सोस उहे चूंडियल नुमाइंदा वोट वठण खां पोइ ॻोल्हे नथा लभनि, जंहिंजे ख़िलाफ़ असां पारां पंहिंजे हक़नि लाइ तंज़ीम जोड़ी वई आहे। हिन वधीक चयो त ठठे जी साहिली पट्टी जो ज़मीनूं भुॻड़नि मुठधारियुनि जे हवाले कयूं वयूं आहिनि। उते धारियुनि जूं यरगलाऊं लथल आहिनि। उते क़ाइमु सवें बिजली घरनि में मक़ामी धरती धणीअनि लाइ रोज़गार जा दरवाज़ा बंदि करे उते धारियुनि खे रोज़गार ॾिनो पियो वञे। एतिरे क़दुरु जो मक़ामी माण्हुनि जे अचण ते नोगो एरिया ॼाणे अचु वञ ते बंदिश मड़ी वई आहे। जिते कंपनियूं लॻंदियूं आहिनि उते स्कूल, रोड, रस्ता, पीअण जो साफ़ पाणी ॾिनो वेंदो आहे, पर हिते जे नाम निहाद कंपनियुनि जा सरमाएदार पंहिंजी ॾाढ ऐं बदमाशी ते क़ाइमु आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। साईं असलम समूह साहब वेठो आहे, के बि लाचार वेठो आहे। दोस्तनि चयो थोरो कट करियो, मूं हिन असांजे माण्हू सभिनी सोशल कम बाद में पहिरियों स्कूल जेकॾहिं नबील रिंद शुरूआत कंदो स्कूल में ॿारनि खे पढ़ाइण जी, त कंहिंजे पीउ में बि ताक़त आहे को घोसड़ो उस्ताद तव्हां वटि हुजे हिते, जेतोणीकि असीं नंढनि मामलनि ते मुआ पिया बाबा ही समंड जो फलाणो पासो फलाणे तुरमखान जो, फलाणो पासो फलाणे तुरमखान जो, पर आलमी जेकी साज़िश आहे उन में न को फलाणो तुरमखान आहे, न को कैमरा टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़, धाॿेजी, कोस्टल हाईवे।